अस्सलाम वालेकुम दोस्तों। अॼु असां ॻाल्हि ॿोल कंदासीं टीचर्स अटेंडेंस रजिस्टर जे हवाले सां। आमतौर ते असां वटि स्कूल्स में ॿ हाज़िरी लॻाइण जा तरीक़ा इस्तेमालु थींदा आहिनि। पहिरियों आहे डिजिटल अटेंडेंस सिस्टम, जंहिंमें बायोमेट्रिक अटेंडेंस सिस्टम आहे, मोबाइल एप्लीकेशन्स आहिनि, ऑनलाइन अटेंडेंस सॉफ्टवेयर्स इस्तेमालु थींदा आहिनि। ॿियो आहे मैनुअल अटेंडेंस सिस्टम, जंहिंमें अटेंडेंस रजिस्टर्स इस्तेमालु थींदा आहिनि, जीअं टीचर्स अटेंडेंस रजिस्टर या स्टाफ अटेंडेंस रजिस्टर या जंहिंखे असां टीचर्स मस्ट रोल पिणु चवंदा आहियूं। हर नए एकेडमिक साल जो टीचर्स अटेंडेंस रजिस्टर नओं ठाहियो वञे त बहितर आहे। टीचर्स अटेंडेंस रजिस्टर खे ख़ूबसूरत बनाइण लाइ उन ते सुठो कवर चाढ़े मथां टैग लॻायो वञे त बहितर आहे। टीचर्स अटेंडेंस रजिस्टर मार्केट मां ठहियल मिलंदा आहिनि या तव्हां पाण बि पंहिंजी मर्ज़ी मुताबिक़ ठाराए सघो था। अचो त सभ खां बहितर उस्तादनि जे हाज़िरी जो रजिस्टर ठाहिण जे तरीक़ेकार ते ॻाल्हि ॿोल कयूं। हीउ हिकु फॉर्मेट आहे जंहिंमें पहिरियां आहे सीरियल नंबर में 1 2 3 या टीचर्स खे जेकॾहिं स्कूल मैनेजमेंट जे तरफ़ां ID नंबर मिलियल आहिनि त उहे तव्हां लिखंदो। उन खां पोइ नालो आहे। जॾहिं टीचर्स जा नाला लिखो था त उन में तव्हां सेग्रीगेशन करे सघो था। पहिरियां तव्हां फीमेल स्टाफ आहे उन्हनि जा नाला लिखो, पोइ मेल स्टाफ आहे, पोइ सपोर्ट स्टाफ आहे, कैटेगरी वाइज़। उन में टीचर्स जो नालो, पीउ जो नालो ऐं ज़ात लिखंदो। उन खां अॻियां आहे डेज़िग्नेशन, उहिदो स्टाफ मेंबर जो लिखंदो। हेड टीचर आहे, वाइस हेड आहे, सब्जेक्ट स्पेशलिस्ट आहे, जनरल टीचर आहे, उहो तव्हां डेज़िग्नेशन लिखंदोसि। उन खां पोइ आहे टाइम इन टाइम आउट। टाइम इन जो मतिलबु आहे त स्टाफ मेंबर या उस्ताद कहिड़े वक़्तु स्कूल में आयो। जॾहिं टीचर डेट जे अॻियां डेट जे हेठां टीचर साइन कंदो, उन साइन जे हेठां टाइम इन लॻाईंदो। जॾहिं डेट वाइज़ टीचर साइन कंदो त उन जे हेठां टाइम इन लॻाईंदो स्कूल में अचण वक़्तु, ऐं जंहिं महिल स्कूल खां वेंदो त उहो टाइम आउट लॻाईंदो। उन खां पोइ हिकु लाइन छॾे वरी ॿिए टीचर जो नालो लिखंदो, साॻे तरीक़े सां जीअं मथे ॿुधायो, ऐं वरी सॼी डिटेल लिखी वरी हिकु लाइन छॾे ॿिए टीचर जो नालो डिटेल लिखंदो। उन खां पोइ कैटेगरी मेल स्टाफ आहे, मेल स्टाफ जी डिटेल लिखंदो। सीरियल नंबर तव्हां साॻियो ई मथां खां हेठि कंटिन्यू करे ईंदो। उन खां पोइ सपोर्ट स्टाफ आहे, सपोर्ट स्टाफ सीरियल नंबर साॻियो ई कंटिन्यू रहंदो। उन खां अलावा हॉलीडेज़ या जेके संडेज़ आहिनि उहे तव्हां वर्टिकल फॉर्म में लिखंदो। ऐं जेकॾहिं को टीचर मोकल करे थो, कैजुअल लीव करे थो, त उन जी जाइ ते CL, ऐं जेकॾहिं बिना ॿुधाइण जे मोकल करे थो त उनखे एबसेंट जी A लिखंदो। या जेकॾहिं को टीचर अधु ॾींहं जी मोकल करे थो, HDL लिखबी आहे उनजी। CL या एबसेंट जो A या HDL तव्हां ॻाढ़ी पेन सां लिखंदो। स्कूल शुरू थियण जे 15 मिंटनि खां पोइ लेट लॻाई वेंदी आहे, ऐं 3 लेटूं जेके आहिनि से उहे कैजुअल लीव तौर ॻणियूं वेंदियूं आहिनि। बिना ॿुधाइण जे जेकॾहिं तव्हांजो टीचर 5 ॾींहंनि खां या उन खां 5 ॾींहं या 5 ॾींहंनि खां वधीक गैर हाज़ुर रहे थो त उनखे स्कूल मैनेजमेंट एक्सप्लेनेशन लेटर बि ॾेई सघे थी। हर महीने जे आख़िर में हेड टीचर या स्कूल ऑनर जेको आहे रजिस्टर जे आख़िर में सही कंदो। जेकॾहिं को टीचर तव्हांजो हलंदड़ महीने जी 6 तारीख़ 12 तारीख़ अचे थो त पोइ उन डेट खां हू साइन कंदो, टाइम इन टाइम आउट लॻाईंदो, ऐं तव्हां रिमार्क्स में जेको आहे उनजो डेट ऑफ जॉइनिंग लिखी छॾींदो। जेकॾहिं को टीचर तव्हांजो हलंदड़ महीने जे दौरान रिज़ाइन करे थो वञे त उन जी रिमार्क्स में तव्हां लिखंदोसि त हीउ टीचर फलाणी डेट ते रिज़ाइन करे वियो। ऐं अटेंडेंस रजिस्टर में वाइटो या ड्राफ्ट या ओवर राइटिंग खां पासो कयो, ऐं जॾहिं महीनो पूरो थी वञे त टोटल नंबर ऑफ प्रेज़ेंट डेज़ एब्सेंट डेज़ उहे सॼो फिल कंदोसि। अचो त कुझु फॉर्मेट आहिनि उन्हनि ते ॻाल्हि ॿोल कयूं। जीअं हीउ हिकिड़ो फॉर्मेट आहे जंहिंमें ॾिसो स्कूल जो नालो ऐं कोड मिसिंग आहे। जेकॾहिं स्कूल कोड न आहे त तव्हां स्कूल जो ॻोठ जो नालो बि लिखी सघो था। ऐं हीउ ॾिसो हिन में जेके साइन वग़ैरह जी रहियल आहे। जेकॾहिं टीचर नई जॉइनिंग कई आहे त हिन रिमार्क्स में तव्हां लिखी छॾींदोसि। हेडिंग मिसिंग आहे, टाइम इन टाइम आउट जेको आहे मिसिंग आहे। हीउ हिकिड़ो ॿियो फॉर्मेट आहे। हिन में ॾिसो स्कूल जो नालो न आहे लिखियलु, ऐं महीनो ॾिसो मथां लिखियलु आहे पर साल न आहे लिखियलु। ख़बर न आहे हीउ नवंबर जेको आहे 2024 जो आहे, 2023 जो आहे, 2022 जो आहे, त साल लाज़मी लिखो। हिन में ॾिसो डेज़िग्नेशन में हिन में ॾिसो मथां टीचर लिखियलु आहे, हेठि बराबरि जूं निशानियूं ॾिनल आहिनि। कॾहिं बि बराबरि जी निशानी न ॾियो। जेकॾहिं तव्हांखे बार बार लिखिणो पए थो कंहिंजो डेज़िग्नेशन त उहो लिखो, पर बराबरि जी निशानी न ॾियो।
वाइटो खां वाइट कयो, हिन में ॾिसो जे वाइटो इस्तेमालु थियल आहे। कुझु टीचर छा कंदा आहिनि हिन में ॾिसो जे पंहिंजी साइन वारी रो खां मथे हलियो वियो आहे, टीचर साइन कई आहे मथे, कोशिशि कयो त इहो डे टू डे जेकॾहिं तव्हां इहा ऑब्ज़र्व कयो था त उनखे इंडिकेट कयो। सीरियल नंबर मिसिंग न हुजे, जे हिन में सीरियल नंबर मिसिंग आहे, हिन में ॾिसो सपोर्ट स्टाफ जी हाज़िरी न आहे लॻल, त इहो हेड टीचर जी ज़िम्मेदारी आहे त इन शइ खे डेली बेसिस ते इंश्योर करे। हीउ हिकिड़ो ॿियो फॉर्मेट आहे, हिन में ॾिसो जीअं डेज़िग्नेशन न आहिनि लिखियल, ऐं हिन में ॾिसो डेज़िग्नेशन में वरी सपोर्ट स्टाफ जी प्रेजेंट लॻल आहे, सीरियल नंबर मिसिंग थियल आहे, त इन्हनि शयुनि खां अवॉइड कयो। हेड टीचर जी ज़िम्मेदारी आहे त डे टू डे ऑन रेगुलर बेसिस इन शइ खे ॾिसे। ऐं हिन में ॾिसो हिकिड़ी सुठी ॻाल्हि मेंशन थियल आहे, डेज़ लिखियल आहिनि हिते, डेज़ सैटरडे फ्राइडे सॼा सभु डेज़ जेके आहिनि उहे सभु लिखियल आहिनि। हीउ हिकिड़ो फॉर्मेट आहे, हिन में ॾिसो टाइम इन लिखियल आहे पर टाइम आउट न आहे लिखियल, ऐं टाइम इन में ॾिसो कुझु टीचर टाइम इन लॻाइनि था, कुझु नथा लॻाइनि, कुझु वरी पंहिंजे मूड जे हिसाब सां कॾहिं कॾहिं लॻाइनि था, त इहो बि हेड टीचर जी ज़िम्मेदारी आहे त इन शइ खे डेली बेसिस ते इंश्योर कराए। ऐं हीउ ॾिसो टीचर हिकिड़ो या त हिन जॉइनिंग कई आहे, आयो न आहे, या वरी छॾे वियो आहे, ख़बर न आहे कहिड़ो मसइलो आहे, जेकॾहिं अहिड़ी सिचुएशन तव्हां वटि आहे त उनजो रिमार्क्स में लाज़मी लिखंदोसि। हीउ ॾिसो फॉर्मेट आहे, हिन में काफ़ी शयूं सिग्नेचर्स रहियल आहिनि ऐं ख़ाली छॾियल आहिनि, ख़ाली का बि शइ न आहे छॾणी, उन में एब्सेंट प्रेजेंट लिखिणो आहे। ड्रा ड्रू खां अवॉइड कयो, जे हिन फॉर्मेट में ॾिसो ड्रा ड्रू थियल आहे, ऐं हिन में हेडिंग जेका तव्हां ॾियो था, जे हिन में हेडिंग ॾिनल आहे अनक्लियर आहे, जेकॾहिं तव्हां हेडिंग ॾियो था नॉन टीचिंग स्टाफ जी त उहो वाज़ह लिखो। हिन फॉर्मेट में ॾिसो हिन में साल मिसिंग आहे, ऐं हिन में ॾिसो सीरियल नंबर्स मिस आहिनि, सो कोशिशि कयो त शयूं वाज़ह ऐं क्लियर लिखंदा कयो। जीअं त असां वटि जेके हिन स्कूलिंग सिस्टम मुख़्तलिफ़ आहिनि, गवर्नमेंट जा स्कूल आहिनि, प्राइवेट स्कूल आहिनि, मदरसा स्कूल आहिनि, सो लाज़मी न आहे त हर ॻाल्हि तव्हांजे स्कूल में इम्प्लीमेंट थिए, कोशिशि कयो त रिकॉर्ड खे वधि खां वधि बहितर बणायो। दोस्तो तव्हांजी वॾी महिरबानी वीडियो ॾिसण जे लाइ, ऐं वीडियो खे लाइक ऐं शेयर ज़रूरी कयो, महिरबानी।